वो फ़कीरन सां फिटायो ते परेशान केॾो आं, फ़कीरन सां फिटायो ते परेशान केॾो आं, नालो दिल तां मिटायो ते परेशान केॾो आं, नालो दिल तां मिटायो ते परेशान केॾो आं, फ़कीरन सां फिटायो ते परेशान केॾो आं, नालो दिल तां मिटायो ते परेशान केॾो आं। अस्सलाम वालेकुम यार मदद उम्मीद सब दोस्त बाहर खुश हूंदा। जी तो मुझे इन एल्बम अचे पियो सदाकत प्रोडक्शन में, जंहिंजो मालिक आहे असांजो प्यारो भाउ अदा मीर शेख। ये एल्बम अचे पियो इंशाअल्लाह कुछ में पसंद ईंदो, जंहिंजी चीफ सिलेक्शन कई आहे अदा शाहनवाज शर, खादम चिजड़ी, भाउ रमज़ान मजिदानो, लाशार बरानी, मोहम्मद उमर खासकेली, जावेद सोलंकी। इंशाअल्लाह ये मुंहिंजो एल्बम सभिनी दोस्तनि ॿारनि खे पसंदि ईंदो, जेके देश परदेश वारा दोस्त आहिनि। इंशाअल्लाह तमाम नंबर में एल्बम में मेहनत थींदी ऐं इंशाअल्लाह दोस्तनि खे सभिनी खे पसंदि ईंदो। सिंध सलामत साथ सलामत।